नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे हैदराबाद खां ख़बर ॾींदा हलूं त चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान गुलज़ार अहमद जो चवणु आहे त माण्हू कानून जो फ़ाइदो न पिया खणनि, जंहिंजो मुआशिरे ते असरु पइजी रहियो आहे। हैदराबाद में डिस्ट्रिक्ट बार जे सालियाने तक़रीब खे ख़िताब कंदे चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान जो चवणु आहे त जजिस जी ड्यूटी आहे त अल्लाह ऐं कानून खे साम्हूं रखी अवाम जा केस ॿुधनि ऐं फ़ैसिला कनि। हिन जो चवणु आहे त हर को अदालत में इंसाफ़ जे लाइ ईंदो आहे। कानून चवे थो त माण्हू इंसाफ़ वठी ख़ुशि थिए ऐं अदालत मां वञनि। मुल्क जी अदालत जो कमु आहे त अवाम खे सहूलियतनि जे लाइ हुनजो साथ ॾियनि। चीफ जस्टिस जो चवणु हो त हैदराबाद जो मौसम थधो आहे। मुंहिंजे लाइ एज़ाज़ जी ॻाल्हि आहे त आउं हिते ख़िताब करे रहियो आहियां। डिस्ट्रिक्ट बार जे सदर इमदाद उनड़ जो थोराइतो आहियां, जंहिं मूंखे दावत ॾिनी आहे। जस्टिस गुलज़ार अहमद जो चवणु आहे त हैदराबाद शहर जी वॾी ज़बरदस्त तारीख़ है। सिंधु दरिया मुल्क जे शहर रग आहे जेको हिते वहे थी। हिन जो चवणु आहे त इंसाफ़ फराहम करणु अदालत जो फ़र्ज़ ऐं कोशिश आहे त हर शख़्स खे आइन मूजिबि इंसाफ़ फराहम कयो वञे। आइन में पाकिस्तानी शहरी जे हक़नि जो हिकु तरीक़ेकार वाज़े कयो वियो आहे। चीफ जस्टिस जो चवणु आहे त कानून में हर शहरी जी तइलीम, सिहत समेत ॿिनि ज़रूरतनि जो तहफ़ुज़ आहे। माण्हू कानून जो फ़ाइदो न पिया खणनि, जंहिंजो मुआशिरे ते असरु थी रहियो आहे। असांजे मुल्क में सग घणी आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।